सकरण रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन पारां सकरण प्रेस क्लब काजी अलवरायो मेमण ऑडिटोरियम हॉल में तंज़ीमी साज़ी ऐं शहर के तालीमी इदारनि के मसइलनि बाबति सपाफ के ज़िले सदर महराज अहमद गोपांग की सदारत हेठि सेमिनार मुनक़द कियो वियो, जंहिंमें मेज़बान सपाफ के तालका सदर भावल शाणी आयल महिमाननि खे आजियाणो ॾियण बाद शहर के मुख्य तालीमी इदारनि के बुनियादी मसइलनि ॾांहुं ध्यान छिकाईंदे चयो त गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज में मेडिकल के लेक्चरारनि जो न हुजण, गर्ल्स डिग्री कॉलेज में ऑनलाइन फीस वठण ऐं स्कूलनि में तदरीसी किताबनि के न हुजण बाबति तालीमी इदारनि के सरबराहनि सां ॻाल्हायो वञे। हिन तंज़ीम साज़ी बाबति पिण ज़िले क़यादत खे चयो त सपाफ सकरण जी तंज़ीम के खाली उहदा भरे मुकम्मल कियो वञे, जंहिं ते ज़िले सदर महराज गोपांग पंहिंजी सदारती तक़रीर में कारकुननि खे यकीन ॾियारियो त सकरण वासी नौजवाननि जा नाला ॾियनि, जंहिं ते गौर करण बाद जल्द तंज़ीम के मुकम्मल कियो वेंदो ऐं तालीम इदारनि जी सरबराहनि सां पिण ॻाल्हायो वेंदो। उन खां अॻु सपाफ सकरण जे अमजद लाखो ऐं शरीफ ज़रदारी आयल महिमाननि जो आदर बाक़ियो। सेमिनार में सपाफ के ज़िले अगवाणनि शहजाद शाणी शेर अली ब्रोही, अंसार लुंड समेत सकरण के सदाम भुट्टो, आकिब उमरानी, अली शेर मल्ला, वलीदाद लाशारी, आतिफ सोलंगी, एहसन रज़ा भट्टी, शहरियार गोरी, आकाश राजपूत, गुलाम अब्बास परियाड़, असलम भट्टी, वकार भट्टी, विजय कुमार, किरण कुमार, अहमद भुट्टो ऐं आफ्ताब भुट्टो पिण शरीक हुआ।